सांगड़ पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िले सांगड़ की तरफ़ां शिकारपुर जी तालुका मदई जी मां हफ़ीज़ुल्ला पंवर ऐं संदसि मासूम पुट जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हफ़ीज़ुल्ला पंवर ऐं संदसि पुट खे गाहीचा थाणे जी हद में अगवा कयो वियो आहे। काफ़ी ॾींहनि गुज़रण खां पोइ मुग़वी बाज़ियाब न थी सघिया आहिनि। संदसि घरवारा घणा परेशान आहिनि। मुग़वियुनि खे जान जो ख़तरो आहे। वज़ीर आला सिंध, होम मिनिस्टर ऐं IG सिंध DIG सखर ऐं लाड़काणे खां मुतालबो था कयूं त हफ़ीज़ुल्ला पंवर खे ऐं संदसि मासूम पुट खे फ़ौरन बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में पंवर वेलफेयर एसोसिएशन सिंध समूरी सिंध में हिन ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कंदे धरना हया वेंदा। पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िले सांगड़ जे सदर अली नवाज़ पंवर प्रेस सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत सिंध उत्तर सिंध में धाड़नि खे कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी वई आहे। रोज़ ग़रीब माण्हू मज़दूर तबिको अगवा थी रहिया आहिनि। अमन अमान बि ख़राब आहे। पुलिस मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ को बि क़दम न खणी रही आहे। सॼी सिंध में पंवर वेलफेयर एसोसिएशन सिंध जे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। मुग़वियुनि खे बाज़ियाबी न थियण जी सूरत में पूरी सिंध में धरना हया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।